घोटकी में नाकारा एपीसी वधीक हिकु जवान का हयाती खसे वरिती। कचो बिंडी वारे इलाइक़े में पुलिस मुक़ाबले दौरान गोलियूं एपीसी में आर पार थी वयूं। हिकु पुलिस एहलकार शहीद ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस हेडक्वार्टर में शहीद एहलकार जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। कचो बिंडी ॿ थाणे जे हद ॻोठ हबीबुल्ला उगाही में ॾोहारियुनि जे इतला ते मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस चढ़ाई कई। पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾे वठ में पुलिस एहलकार अब्दुर्रहमान वसीर शहीद थी वियो। हिकु पुलिस एहलकार शाह पसंद महर गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। ॾोहारियुनि जी फायरिंग दौरान गोलियूं एपीसी में आर पार थी वयूं, जे सबबि अंदरि वेठल एहलकारनि खे गोलियूं लॻियूं। शहीद थियल पुलिस एहलकार जो माड़ई ज़ख़्मी एहलकार खे तालका अस्पताल घोटकी आंदो वियो। पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबले दौरान पुलिस जी पत पाइखी थी वई। नाकारा एपीसी हुअण करे गोलियूं बख़्तरबंद गाॾी मां आर पार थी वयूं। शहीद थियल पुलिस एहलकार शहर जे वसीर मोहल्ला जो रहवासी आहे। खेसि ॿिनि पुटनि जो औलाद आहे। शहीद थियल पुलिस एहलकार अब्दुर्रहमान वसीर जी जनाज़े नमाज़ पुलिस लाइन मीरपुर माथेलो में अदा कई वई, जंहिंमें डीआईजी सखर फिदा हुसैन मस्तोई ऐं एसएसपी घोटकी उमर तुफैल समेत पुलिस जे आफ़िसरनि तोड़े एहलकारनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते डीआईजी सखर फिदा हुसैन मस्तोई चयो त शहीद अब्दुर्रहमान वसीर ते फ़ख्र आहे ऐं पुलिस डिपार्टमेंट संदसि वारसनि सां दुख सुख में गॾु रहंदी। डीआईजी सखर ऐं एसएसपी घोटकी जो चवणु हो त पुलिस जा हौसला बुलंद आहिनि ऐं ॾोहारियुनि खे जल्द कैफ़रे किरदार ताईं पहुचाईंदासीं।